अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फ़ौज़िया एजाज़। नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन ते। रोहड़ी भरिसां भवाइतो हादसो, मुसाफ़िर कोट गलती थी पई, 2 औरतुनि ऐं 4 ॿारनि समेत 8 ॼणा फोत। पुलिस मूजिबि सखर रोहड़ी बाईपास वटि पंजाब खां कराची वेंदड़ कोच ड्राइवर खे निंड अचण सबबि गलती थी पई। औरत समेत 5 ॼणा जा मढ़ कोच खे कटे कढिया विया। केतिरा ई मुसाफ़िर ऊंधी थी वियल कोच हेठां दॿियल। इमदादी टीमूं वाक़े वारे हंधि पहुची वयूं। पंजाब जे इलाइक़े जलालपुर पीरवाला वटि मोटरवे M5 ते ड्राइवर बस ऐं ऑयल टैंकर में टक्कर, 20 ॼणा सड़ी फोत, 6 ज़ख़्मी थी पिया। बस लाहौर खां कराची वञी रही हुई त जलालपुर वटि हादसे जो शिकार थी वई। टक्कर खां पोइ बस ऐं ऑयल टैंकर खे बाहि लॻी वई। रेस्क्यू रज़ाकार, मोटरवे पुलिस जा अहलकार ऐं ॿिया हादसे वारे हंधि पहुची विया। ज़ख़्मी खे ॻणतीअ जोगी हालत में इस्पताल मुंतक़िल कयो वियो। सदर आरिफ अलवी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां हादसे ते ॾुख जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त खेसि हादसे सबबि तमामु घणो ॾुख पहुतो आहे। नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ पेट्रोलियम क़ीमतुनि में वाधि जी मुख़ालफ़त करे छॾी। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ समाजी राब्ते जी वेबसाइट ते पंहिंजे ट्वीट में चयो आहे त नवाज़ शरीफ़ पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाधि जी मुख़ालफ़त कई। नवाज़ शरीफ़ चयो त अवाम मथां ₹1 जो बि भार नथो विझी सघिजे। नवाज़ शरीफ़ फ़ैसिले जी मुख़ालफ़त कंदे गॾिजाणीअ मां उथी हलियो वियो। मरियम नवाज़ चयो आहे त हू अवाम सां गॾु बीठल आहे, पेट्रोल इस्मनि जे अघनि में वाधि जी मुख़ालफ़त करे थी। इस्लामाबाद हाई कोर्ट में PTI फॉरेन फंडिंग बाबति इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी। PTI जी दरख़्वास्त ते इस्लामाबाद हाई कोर्ट लार्जर बेंच जोड़े छॾी। PTI जे वकील अनवर मंसूर अदालत खे दरख़्वास्त कई त इलेक्शन कमीशन खे PTI ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाईअ खां रोकियो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट जी वक़्ती चीफ जस्टिस आमिर फारूक चयो त हुन लार्जर बेंच जोड़े छॾी आहे। केस जी ॿुधणी सुभाणे कई वेंदी। PTI जे वकील अनवर मंसूर दलील ॾींदे चयो आहे त PTI जिन अकाउंट्स जी मालूमात फ़राहम कई उहे फ़ैसिले में मौजूद ई नाहिनि। अदालत धुरियुनि खे नोटिस जारी कंदे केस जी ॿुधणी मुलतवी करे छॾी। कराची जे सरजानी टाउन ग्रीन बस स्टॉप वेझो 4 माड़ इमारत किरी पई। इमारत जे ढेर मां 11 पौरतनि खे ज़ख़्मी हालत में कढियो वियो। केतिरा ई माण्हू ढेर हेठां दॿियल हुजण जो ख़दशो। रेस्क्यू ऑपरेशन जारी। मुल्क में कोरोना विघे वधीक 8 ॼणा हयाती विञाई वेठा। सिहत जे क़ौमी इदारे NIH जो चवणु आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क में 12,273 माण्हुनि जूं टेस्टूं कयूं वयूं, जिन मां 358 माण्हुनि में कोरोना वायरस जी तस्दीक थी आहे। NIH मूजिबि मुल्क में कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 2.29% रही। इलाज हेठि कोरोना जे 165 मरीज़नि जी हालत ॻणतीअ जोगी आहे। सिंध में ईंदड़ 2 ॾींहनि ताईं बरसाति जारी रहण जो इम्कान। मौसमियात खाते मूजिबि मींहुं वसण जो सिलसिलो 18 अगस्त ताईं जारी रही सघे थो। कराची समेत ॿियनि शहरनि में अर्बन फ्लडिंग जो ख़दशो।
सेवण वेझो घर जी छित किरण सबब नौजवान दबजी फोत थी वियो। मंछर ढंढ वटि तेज़ बरसात सबब साईं दाद शेख जे घर जी छित किरी पई। नौजवान नियाज़ अली शेख दबजी साह ॾेई छॾियो। ॻोठाणनि मूजिबि नौजवान सऊदी में रोज़गार कंदो हो ऐं घर भातियुनि सां मिलण सां ॻोठ आयल हो। ठिकराटू भरिसां ट्रैक्टर टाली कटी थियण सबब ड्राइवर फोत थी वियो। ॻोठ गागानो लिंक रोड वटि ट्रैक्टर कल्टी थियण सबब ड्राइवर मोहम्मद मुराद मंगरियो दम ॾेई छॾियो। ऐं खैरपुर वेझो बिजली जे तारुनि में विचड़ी ज़ख़्मी थियल नौजवान फोत। ॻोठ सांगी वासी नौजवान बिलावल अबड़ो 11,000 वोल्ट जे तारुनि में विचड़िजी ज़ख़्मी थी पियो हुयो।